अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो डॉक्टर ज़ोएबा। अॼु असां मेन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तनि काफ़ियुनि मैसेज कयो त दिमाग़ी कोयड़ो ॿुधायो, माना ब्रेन फॉग। अच्छा, दिमाग़ी कोयड़ो हिकु अहिड़ी हालत आहे जिन में इंसान जो जेको दिमाग़ आहे उहो साफ़ तरीक़े सां कमु न करे सघंदो आहे। हिन में तव्हांखे याददाश्त जा मसइला, शयूं यादि रखण में मसइला थी सघंदा। तव्हां जेको ध्यानु हूंदो आहे, अटेंशन हूंदो आहे, हुन में घटिजाई वग़ैरह थी ईंदी आहे। हिकु हिसाब सां जेको तव्हांजो दिमाग़ आहे उहो कोयड़े में ढकिजी वेंदो आहे। अगरि इहा हालत कंहिंसां न थी आहे त तव्हां वॾा ख़ुशनसीबु हो, ऐं जिन सां थींदी आहे त उन्हनि खे ईअं लॻंदो आहे त असां त एज़ अ वॉकिंग ज़ॉम्बीज़ था हलूं। माना जंहिंखे ख़बर वग़ैरह न पवंदी आहे, हलंदा रहंदा आहिनि। उहो माना शयूं, का बि शइ वग़ैरह पढ़ंदा उनखे लॻंदो आहे असां स्लो मोशन में हलूं था। जेको असां ॿुधूं था उहो स्लो मोशन में हलूं था, जेको असां पढ़ूं था स्लो मोशन में था हलूं। उनखे काफ़ी टाइम वग़ैरह लॻंदो आहे त असां छा ॻाल्हाए रहिया आहियूं, छा पढ़े रहिया आहियूं, छा करे रहिया आहियूं। अच्छा, जेको ब्रेन फॉग आहे, दिमाग़ी कोयड़ो आहे, या काफ़ी सबब थी सघंदा। असां मेडिकल फील्ड में हिकिड़ी एब्रीवेशन हुई, शॉर्ट फॉर्म हो GIST, जिन जो मुराद आहे जिस्ट। जी सां मुराद आहे गेस्ट हो। तव्हांजे अगरि को मादे वग़ैरह में को मसइला वग़ैरह थी सघनि था जंहिंसां ई तव्हांजे दिमाग़ी कोयड़ो वग़ैरह थी सघे थो। आई सां मुराद आहे इन्फेक्शन्स, काफ़ी बैक्टीरियल इन्फेक्शन या पैरासाइटिकल इन्फेक्शन बि तव्हांखे इहो ब्रेन फॉग कराए सघंदा। एस सां मुराद आहे स्लीप, अगरि तव्हांजी निंड, अगरि तव्हां प्रॉपर नथा वठो, जेका 7 खां 8 कलाक एवरेज आहे हिकु नॉर्मल आहे, अगरि तव्हां सफ़ा निंड खे घटायो था 4 कलाक 3 कलाक, त उन्हनि माण्हुनि सां बि इहा दिमाग़ी कोयड़े वारी हालत थी सघंदी आहे। टी सां मुराद आहे तव्हांजे गले वारो गुदूद, अगरि तव्हांजे गुदूद वग़ैरह में को मसइलो थिए थो, काफ़ी मेडिकल प्रॉब्लम्स थींदा आहिनि, कंहिंखे हाइपोथायरॉइडिज़म थींदी आहे या हाइपो थींदा आहिनि, या ॿिया का मसइला अगरि गुदूद जा थींदा त उन सां बि इहो दिमाग़ी कोयड़ो थी सघे थो। थैंक यू।